अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस जो ॾींहुं ऐं 11:15 थिया आहिनि तक़रीबन ऐं इंतिहाई सुस्ती तारी आहे। मूं ते कुझु बि करण जो मुंहिंजो मूड न आहे ऐं ॿियो त अॼु रोज़ खां सीउ बि थोरो वधीक आहे। मतिलबु हिकु ॿ ॾींहं त सफ़ा सीउ न हो न, कुझु मतिलबु फ़र्क़ु ई न पियो पए, ॼण आम ॾींहंनि वांगुरु ॾींहं हुया। सो अॼु हवा बि लॻे थी कुझु ऐं थधि बि थोरी घणी आहे। सो मां वांदी थी सभु नाश्ता वाश्ता करे मासी हली वई, त यकीन कयो सवड़ मां निकिरण ते दिलि कोन पई चए मुंहिंजी। सो हाणे मां इहो ई थी कयां, सवड़ में घिरी वेंदमि ऐं वञी भर्त भरींदमि, छो त हिन महिल मूंखां कुझु बि ॿियो अहिड़ो कमु नथो थिए जेको मां ॿाहिरि वेही किथे कयां। सो सोचियमि त घटि में घटि व्लॉग जी इब्तिदा त करे छॾियां, पोइ अॻियां छा छा कंदमि उहो मूंखे अंदाज़ो कोन्हे। लाज़मी जेको बि कंदमि उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। ऐं हीअ तव्हांखे यादि हूंदा, हीअ बॉटल क्राफ्ट मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हीअ सभु क्राफ्ट्स मुंहिंजा तव्हां सां शेयर थियल आहिनि। पोइ हाणे वञा थी मां अंदरि, बूटनि खे पाणी जी ज़रूरत कोन्हे छो त कल्ह मां हिननि सभिनी खे प्रॉपरली पाणी ॾेई चुकी आहियां, तंहिंजे करे अॼु हिननि खे पाणी न आहे ॾियणो। सो मां वञी भर्त थी भरियां। हाणे 1:15 थिया तक़रीबन। लंच में कबाब पचायमि जेके तक़रीबन थोरा खाइजी चुका आहिनि। राति जो टमाटनि वारो चिकन ठाहियो त उहो, फ्रेश चांवर पचायमि। सो हाणे खाइण पीअण खां पोइ नमाज़ जो टाइम आहे। 4:30 थिया आहिनि ऐं लंच करण खां पोइ मां इलाही देरि लेटी पियमि। इलाही सारियूं वीडियोज़ पेंडिंग में हुयूं, उहे ॾिठमि सभु। ऐं सुबुह जे टाइम ते जेको मां भरियां पई त इहे मूं ॿई पंहिंजा कवर्स जेके आहिनि, ॿिन्ही कुशन कवर जो जेको मथियों हिसो आहे इहो मां करे छॾियो आहे कंप्लीट, यानी हिन में मुंहिंजो ट्रोपन जो कमु कंप्लीट आहे। हाणे हिन जे विच में जेको मटीरियल लॻंदो, जेको कमु थींदो, उहो मूं वटि आहे कोन, त मां उहो सोचां थी जेसिताईं वठी अचां तेसिताईं फ़िलहालु हिननि खे मां बंदि करे रखंदमि। ऐं इन खां अलावा तव्हां इलाही ॾींहंनि खां मां कुझु शेयर न कयो आहे पंहिंजी मेमोरीज़ मां, त मां तव्हां सां पंहिंजी मेमोरीज़ मां कुझु शेयर थी कयां। तव्हां हीअ वीडियो क्लिप ज़रूरु ॾिसो ऐं पोइ इन ते ॻाल्हायूं था। हीअ मां तव्हां सां शेयर कयां थी, मां पंहिंजे घर में जेके एग्ज़िबिशन्स हणंदी हुअमि पंहिंजे हथ जे ठहियल स्टफ़ जूं, हीअ की चेन्स मूं हैंग कया आहिनि मग वारे स्टैंड ते। हीअ मुंहिंजा ठहियल बैग्स आहिनि जेके कुर्सीअ जे किनारनि ते टंगियल आहिनि। ऐं हीअ सॼियूं डाइनिंग टेबल जूं कुर्सियूं। ऐं हीअ एग्ज़िबिशन मुंहिंजे हैदराबाद वारे घर जी आहे ऐं हीअ एग्ज़िबिशन मुंहिंजे ख़्याल में 2016 जी आहे। हीअ बेबी क्विल्ट सेट त एग्ज़िबिशन खां पहिरियों ई जेको सेल थी वियो। हीअ नंढा ठहियल बैग्स आहिनि, ट्रैवलिंग बैग्स, नंढा जेके हैंड बैग्स। ऐं हीअ पाउचिस आहिनि ऐं साम्हूं हिकिड़े पाउच ते ॾिसो पर्स ठहियल आहे ऐं गुॾियूं ही एप्लीक थियल आहिनि। हीअ बेबी क्विल्ट सेट्स आहिनि जंहिंमें मुंहिंजी स्पेशलिटी इहा आहे त कपिड़े में जेको प्रिंट हूंदो उनजो रांदीको बि हूंदो। हीअ आहिनि वॉलेट्स, गर्ल्स जे लाइ वॉलेट्स, ज़बरदस्त अंदरां इलाही सारा हिन में खीसा। हीअ हिकिड़ी बेबी क्विल्ट। इहे सभु शयूं मुंहिंजूं पंहिंजूं ठहियल आहिनि, हिन में कुझु हिकिड़ो टाको बि ॿाहिरां जो नाहे लॻल। हीअ साम्हूं ॾिसो संदल ते, सेंटर टेबल ते, डाइनिंग टेबल ते, हर हंधि तव्हांखे इहो सामान सेट थियल नज़र ईंदो। इन मां तव्हां आइडिया बि वठी सघो था त घर में एग्ज़िबिशन अगरि लॻाइजे, उनजी सेटिंग अरेंजमेंट, ज़रूरी न आहे तव्हांखे ॿाहिरां स्टैंड वठिणा पवनि या कुझु अहिड़े क़िस्म जी शयूं हुजनि त तव्हां उन्हनि ते डिस्प्ले कयो, त तव्हां पंहिंजे आम मौजूदु जेको सामान आहे घर जो उन ते बि डिस्प्ले करे सघो थियूं। हीअ 100% मुंहिंजा पंहिंजा ठहियल कुशन्स जो ढेर ॾिसो माशाल्लाह। ऐं हीअ कुशन्स मुंहिंजा ठहियल आहिनि। ऐं हिन में किथे किथे तव्हांखे का टुक जी शइ नज़र अचे त उहा मां ॻोठ मां कराई आहे। हीअ साम्हूं क्रॉस स्टिच आहे स्नूपी, इहो मुंहिंजी सुगंध जो थियल आहे। ऐं हिन में ॾिसो एलिफेंट आहे प्रिंट में, त टॉय बि ठाहियो आहे मां हुन सां गॾु। ऐं हीअ वॾनि ॿारनि जूं क्विल्ट्स आहिनि, इन करे हिन में रांदीको कोई बि शामिलु न हुयो। हीअ टुक बैग्स ते थियल आहे, इहे मां कटे कचा करे ॻोठ मोकिलिया हुआ त उतां पोइ ओटियूं थी आया हुया। मथे हार्ट वारो रीथ ॾिसो केॾो ख़ूबसूरत थो लॻे, पिंक कलर जो। ऐं हिन में ॾिसो प्रिंटेड बैग ते मां टुक वारो पैच हयो आहे, त इहे आइडियाज़ बि तव्हां हिननि मां वठी था सघो। हीअ आहिनि मग ऐं उन्हनि जा मैट्स, त जहिड़ा कलर्स हुया मग में, मां उन कलर जा प्रिंट खणी उन्हनि जा मां मैट्स ठाहिया। हीअ ॾाढो मुंहिंजो हिट वियो इहो आइटम सेल में। ऐं हिननि में बि पाउचिस टुक जा आहिनि, इहे मां कटिंग करे ॻोठ मोकिलिया हुआ त उतां सिबजी आया। सितारा मां हिननि खे पाण हया। क्रॉस स्टिच ॾिसो जेको बि हूंदो उहो मुंहिंजी सुगंध जो कयल आहे। हमेशह नंढा नंढा पीसिस भरे ॾींदी आहे, पोइ मां जीअं बि हणा। हीअ आहिनि पर्सिस, इन्हनि ते ॾिसो त बटण ऐं मोतियुनि जो मैचिंग कमु थियल आहे। हीअ टुक जा पाउचिस मेकअप जे लाइ या ईअं पर्स करे बि खणी पिया सघजनि, क्लच करे। हीअ आउल ॾिसो, प्रिंट बि तव्हांखे पोयां आउल जा नज़र ईंदा। ऐं इहे महिरबानी मूं ते हमेशह सुगंध कंदी रहंदी आहे।
ही मुंहिंजी हॉट सेल कुशन्स जी हमेशह डिफरेंट ऐं यूनिक मुंहिंजा डिज़ाइन्स हूंदा हुया। ऐं हीअ त सॼा कुशन्स मां नंढे नंढे कपिड़े जे पीसिस मां ठाहिया हुया। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिननि ते हार्ट जो पैच लॻियल आहे। इन खां अॻियां ही जेके ग्लास आहिनि, ग्लास ऐं उनजो कोस्टर, हिन में अंदरि जेका आहे कैंडल्स विधियल हुयूं, त हीअ कैंडल होल्डर्स हुया। ऐं हीअ वरी ॾिसो त मग जे स्टैंड खे मूं जेको आहे यूज़ कयो आहे इन की चेन होल्डर जे लाइ। ऐं साम्हूं कुझु फ्रेम लाहे उन्हनि जी जाइ ते कोकनि ते मां इहे टंगिया पर्स। हीअ हैदराबाद वारो घरु आहे। हीअ 2014 जी एग्ज़िबिशन आहे मुंहिंजे ख़्याल में। त हीअ मां ॾाढे प्यार सां शयूं ठाहींदी आहियां। हिन डिज़ाइन में ॾिसो मुंहिंजा नंढा नंढा पीसिस बि यूज़ थी था वञनि। अॻियां ही सेट ॾिसो त हिन में बि ॾिसो हर तरह जी टुकरी लॻियल आहे। ऐं जेको बि अगरि बचियल हुजनि, का क्विल्ट ठाहियमि, रिली ठाहियमि, उन मां बचियल यूज़ थी वेंदा। ही क्रॉस स्टिच जा आउल, इहे सुगन जा भरियल आहिनि। हीअ सॼो राइट साइड ते लेफ्ट ते ॾिसो हिकिड़ी नंढड़ी लूमड़ी भरियल आहे, उल्लू भरियल आहिनि। हीअ मुंहिंजो पैच वर्क बि थियल आहे हिननि में, ऐं एम्ब्रॉयड्री बि थियल आहे। एम्ब्रॉयड्री तव्हांखे नज़र ईंदी हिननि कुशन्स ते। हिन में बि ॾिसो बटरफ्लाई जेके आहिनि एप्लीक आहिनि, ऐं पैच वर्क आहे कुशन, मथां हुन ते कोट्स लिखियल आहिनि, ऐं थोरी घणी डेकोरेशन जे लाइ बटण हयां अथमि। इहे सभु तव्हांखे आइडियाज़ बि इन्हनि मां अची सघनि था त कीअं कीअं कमु करे सघिजे थो। ॾिसो कपिड़ा, गज, भर्त हर को थो ठाहे। हीअ यूनिक शयूं आहिनि, अहिड़ियूं कोई न पियो ठाहे। इन करे मां जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का एग्ज़िबिशन हई, मुंहिंजी हमेशह उहा कामयाबु वेंदी। त मां सोचियमि अॼु तव्हां सां इहो बि शेयर कयां। 5:30 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी आहिनि ऐं बुख लॻी आहे। चांहि पीअण जो सफ़ा मूड न आहे। हिते मां थोरो खीर गरम करण लाइ रखियो आहे ऐं मां खाईंदमि खीर ऐं ब्रेड। सो मज़ो हूंदो आहे ईअं सादे सूदे खाधे में। यकीन कयो, कल्ह दिलि पई चए समोसा खावां त पचाए खाधमि। अॼु सफ़ा कुझु चांहि पीअण जी मर्ज़ी न आहे, यानी समोसा त परे जी ॻाल्हि आहे। सो बसि हिन प्यालीअ में खीर रखियो अथमि। इहे 2-3 स्टील जूं इन लाइ वरितियूं आहिनि त मूंखे आसानी थींदी आहे हिननि में कुझु थोरी शइ गरम करण में। या नंढियूं नंढियूं प्लेट्स आहिनि स्टील जूं, त पोइ थोरो बचियल बोड़ हूंदो आहे कुझु बि, त मां आराम सां उन्हनि खे नंढी प्लेट में विझी तए ते रखंदी आहियां गरम करण जे लाइ। सो हीअ हाणे मां खाईंदमि ॿारनि वांगुरु। ऐं ब्रेड जा स्लाइस बि पासे वारा आहिनि। मूंखे इहो नख़रो बिल्कुलु बि न हूंदो आहे त साइड वारो स्लाइस मां न खाईंदमि, छो त मां अक्सर ॾिसंदी आहियां त माण्हू पासे वारो स्लाइस जेको आहे बचाए छॾींदा आहिनि। ऐं जेको मुंहिंजी मेमरीज़ वारो क्लिप तव्हां ॾिठो, इन ते पोइ असां ॻाल्हायूं था जंहिं महिल बिल्कुलु आख़िर में चङी ॻाल्हि ॻाल्हाईंदासीं, त उन महिल इहो बि ॻाल्हाईंदासीं। सो हाणे मां कुझु खाई वठां ऐं थोरी पंहिंजी एनर्जी जेका आहे थोरी बहाल कयां। असांजी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं रात मानी में मां ठाहींदमि पंहिंजो फेवरेट बोर्ड अंडा ग्रेवी। ऐं आसफ़ा ऐं तारिक जेके आहिनि उहे ॿाहिरि हूंदा मानीअ ते, मां ऐं सुराणा आहियूं। सो जॾहिं बि मूंखे अहिड़े क़िस्म जो मौक़ो मिलंदो आहे सियारे में ख़ासि करे, त मुंहिंजे लाइ इहो ई मोस्ट फेवरेट बोर्ड हूंदो आहे। सो इहो पचाईंदमि हाणे थोरी देरि में, पर उन खां पहिरीं थोरी कचहरी करे था वठूं, पोइ अची मां डिनर ठाहींदमि। सो वीडियो तव्हां ॾिठी मुंहिंजी जेकी पास्ट जी 2014 ऐं 2016 जी एग्ज़िबिशन, उन में मां तव्हां सां शेयर कई त कीअं मां घर में कंदी हुयमि। त मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी हमेशह त कोई स्टैंड न घुरायां, माना कंहिं शइ जो किरायो न ॾियणो पए। अगरि अहिड़ो कुझु बि कजे थो त पोइ बाक़ी मूंखे मिलंदो छा। ऐं मोस्टली मुंहिंजे ॼाण सुञाण वारा ई ईंदा हुआ, आउटसाइडर्स त हूंदा ई न हुआ उन्हनि में। या घणियूं शयूं वरी जेके हूंदियूं मुंहिंजूं उहे फेसबुक ते ई मां शेयर कंदी हुअमि फ़ोटोज़, त उतां ई बुक थी वेंदियूं त भई हे असांजियूं आहिनि। त ईअं मुंहिंजो सिलसिलो हलंदो रहंदो। त मूं अॼु इन लाइ शेयर कई, हिकु त मां सॼे ॾींहं में कुझु ठाहे न सघियमि ख़ासि जेको तव्हां सां शेयर कयां। मानी बि पचाई, सभु कुझु कयो, पर एक्स्ट्रा कुझु अहिड़ो न कयो जेको शेयर करणु जहिड़ो हुजे। मोस्टली रूटीन जो ई हुयो। त मूं इहो सोचियो त तव्हां सां इहो इन लाइ बि शेयर कयां त कीअं पंहिंजे घर खां तव्हां कोई नंढिड़ो बिज़नेस सेट करे सघो था, स्टार्ट करे सघो था। त मूं इहो पंहिंजे घर खां ईअं ई शुरू कयो। मां पंहिंजे घर में एग्ज़िबिशन्स हणंदी हुअमि, फेसबुक ते पेज ठाहियमि जेको अञा ताईं आहे, क्रिएटिव हैंड्स बाय नसरीन वफ़ाई। सो अॼु मूंखे ॾाढी माना उदासी, सुस्ती, अलाए छा हुयो सम्झ में न आयो मूंखे। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त विच में मुंहिंजो सफ़ा मूड बिल्कुलु डाउन हो, मूंखे कुझु सम्झ में न पियो अचे मां छा कयां। इहो सिर्फ़ु तव्हांखे इन लाइ थी ॿुधायां त ईअं न आहे त को मां बि हर वक़्तु ख़ुशि ई हूंदी आहियां। हर माण्हू खे अहिड़ा मरहला, अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि। पोइ हिते हिन कमरे में हिते वेठे वेठे मां हिकिड़ी नंढड़ी 3 मिंटनि जी कॉमेडी वीडियो ठाही। उहा 2-3 दफ़ा पाण ॾिठी ऐं मुंहिंजो मूड ठीकु थी वियो। ऐं तव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो त मां बिल्कुलु ठीकु ठाक फिट फाट आहियां। त मां पंहिंजे पाण खे एंटरटेन बि करे सघंदी आहियां, करणु घुरिजे।
ऐं सो मूं चयो त कुझु ख़ासि न करे सघी आहियां अॼु त मां पास्ट मां कुझु शेयर कयां त इहो मां शुरू कयूं शयूं ठाहिणु मां इहो 2-3 दफ़ा अॻु में बि डिफरेंट वीडियोज़ में शेयर करे चुकी आहियां ऐं वरी बि कयां थी छो त नवां नवां माण्हू शामिलु थींदा था रहनि ॾिसंदा था रहनि त मां सभिनी खां पहिरियों त इहे पंहिंजूं हथ जूं शयूं ठाहे बैग्स पाउचिस पर्सिस अहिड़े क़िस्म जूं शयूं ठाहे ऐं शॉप्स ते सेल कंदी हुयमि हैदराबाद में इहा मुंहिंजी हॉबी हुई इहो मुंहिंजो शौक़ु मुंहिंजो इहो सुई धागे सां हुनर सां मुंहिंजी मुहबत आहे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे घर खे मुंहिंजे पैसनि जी कॾहिं बि ज़रूरत न हुई हा जॾहिं मुंहिंजे हस्बैंड जी डेथ थी वई त पोइ अकेली कमाइण वारी मां हुयमि उहा ॿी ॻाल्हि आहे पर तेसिताईं जेसिताईं उहो हयात हुयो त मां ॾाढो इंजॉय कयो उन कम खे ऐं सभिनी खां पहिरीं शॉप्स ते खणी वियमि 1-2 सैंपल ॾिनमि ॾाढो मज़े सां सेल थी विया वाजु मज़ो आयो पोइ आस्ते आस्ते वधायमि स्कूल में जॉब कयमि त प्रिंसिपल ॾाढो एप्रिशिएट कंदो महिनती माण्हुनि खे त हुन मूंखे बि अलाउ कयो त मां भले हिते साल में हिकिड़ी एग्ज़िबिशन हणंदी हुयमि यानी उहो हुन जे तरफ़ां पाबंदी न हुई या मुंहिंजे तरफ़ां हुई त हर साल ऊन्हारे जी वेकेशन में मां ख़ूब कमु कंदी हुयमि इलाही शयूं ठाहींदी हुयमि छो त घर में हूंदी हुयमि ऐं पोइ उन खां पोइ वेकेशन खां पोइ अगस्त में मुंहिंजी जेका हूंदी एग्ज़िबिशन पकी हूंदी कॾहिं अगस्त कॾहिं सेप्टेंबर ईअं ऐं स्कूल जे लाइ मां ठाहींदी हुयमि थोरी अहिड़ी शयूं जेके ॿारनि जे कम जूं हुजनि बैग्स पाउचिस पर्सिस वग़ैरह ऐं जेका घर में मां पोइ एग्ज़िबिशन हणंदी हुयमि त उन में वरी क्विल्ट्स ऐं कुशन्स अहिड़ियूं शयूं ऐं स्कूल में बि कुशन्स रखंदी हुयमि त उहे ॿाराणा हूंदा सो ईअं करे सघिबो आहे ईअं आस्ते आस्ते ऐं अलाह जी कुदरत अहिड़ी थी जॾहिं मुंहिंजे हस्बैंड जी डेथ थी वई त जॉब सां गॾु गॾु मुंहिंजो इहो हुनर बि मुंहिंजो हिकिड़ो आमदनी जो ज़रियो हुयो मूं कंहिंजे अॻियां हथु न फैलायो कंहिं भाउ खां कंहिं ॾेर खां कंहिंखां बि हेल्प न वरिती मुंहिंजी इहो ग़ैरत जे ख़िलाफ़ु आहे चवंदा आहिनि भली बुख भरम जी शाल न वञे शान सो अॼु जी चङी ॻाल्हि बि इहा ई थी कयां त भली बुख भरम जी शाल न वञे शान त इंसान जी इज़त ऐं भरम खां मथे कुझु बि न आहे कंहिंजे अॻियां रोइण न रोइजे कंहिंजे अॻियां पंहिंजे अणहूंद जो ज़िक्र न कजे चवंदा आहिनि कीन जो कुनो न चाढ़िजे न कोन्हे ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारिजे ॾुखिया वक़्त बि गुज़री वेंदा आहिनि हर कंहिं ते वक़्तु ईंदा आहिनि ज़िंदगी जेका आहे का गुलनि जी राह न आहे का गुलनि जी सेज न आहे जो बसि आराम ऐं सुकून ऐं सुख हूंदो लाहा चाढ़ा ज़िंदगीअ जो कमु आहे ऐं जीअं मां पहिरियों बि चवंदी आहियां त असां अशरफुल मख़लूक़ात आहियूं अलाह जा नाइब आहियूं ज़मीन ते अलाह जा असिस्टेंट आहियूं ख़लीफ़ा आहियूं अलाह जा त असां ते वॾियूं ज़िमेदारियूं आहिनि असांखे ईअं घबराइणो न आहे परेशान न आहे थियणो सो ख़ासि तौर ते औरतुनि खे मां इहा सलाह ॾींदमि त पंहिंजे हुनर सां नंढा नंढा बिज़नेस नंढा नंढा कम करे सघनि थियूं जंहिंखे जेको हुनर ईंदो हुजे कुकिंग जो त बाबा अॼुकल्ह ॾाढो आहे शहरनि में त ख़ासि करे नंढनि शहरनि में बि वॾनि शहरनि में त घणो आहे त घरु वेठे तव्हां पंहिंजो मेन्यू सेट कयो भई मां हीअ शइ पचाईंदमि आचर ते हीअ हूंदो सूमर ते हीअ हूंदो त ईअं तव्हां घरु वेठे बि कुझु शयूं सेल करे सघो थियूं कुझु फ्रोज़न खाधो बि तव्हां सेल करे सघो थियूं ऐं मर्दनि खे मां इहा सलाह ॾींदमि त पंहिंजे माइंड जी हौसला अफ़ज़ाई कयो ग़ैरत जो सुवालु न ठाहे हिकिड़ा त अहिड़ा हूंदा आहिनि सफ़ा लफ़्ज़ थो अचे पर हाणे नथी चवां मुनासिबु नथो लॻे जेके लाहे पाए बीहंदा आहिनि त ज़ाल कमाए त असां खाऊं ईअं बि न हुजिजे वरी ईअं बि न हुजिजे त हीअ ग़ैरत जो सुवालु आहे ज़ाल जी कमाई वरी असां खाऊं ईअं बि न हुजिजे हिकिड़ो विच वारो रस्तो हलिजे त जेकॾहिं तव्हांजी घरवारीअ में तव्हांजी भेण में तव्हांजी धीअ में टैलेंट आहे सलाहियत आहे त उन्हनि खे अॻिते अचणु ॾियो उन्हनि खे पंहिंजो पाण खे आज़माइणु ॾियो उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहणु ॾियो जेकॾहिं तव्हां नथा चाहियो त उहे नौकिरियूं कनि ॿाहिरि वञनि त घर वेठे करण जा बि इलाही सारा कम आहिनि उन्हनि जो कॉन्फिडेंस वधंदो उन्हनि में ज़िंदगी गुज़ारण जो ढंग पैदा थींदो सो ज़रूरी इहो आहे ऐं इहे ॿ ॻाल्हियूं थी वियूं त हिकु त भली बुख भरम जी शाल न वञे शान ॿियो पंहिंजी औरतुनि खे सपोर्ट कयो उन्हनि खे अॻियां वधायो उन्हनि खे एतिरो एतमाद ॾियो उन्हनि ते एतबार कयो उन्हनि खे मोकिया ॾियो उन्हनि जी सरपरस्ती कयो उन्हनि जे बैक ते उन्हनि जे पोयां तव्हां हुजो त जीअं अॻियां को बि क़दम वधाइनि ऐं किथे बि ॾुखियूं थियनि परेशान थियनि या कंहिं मुश्किल में अचनि त तव्हांजो हथु अॻियां वधे उन्हनि जी मदद करण लाइ ऐं कॾहिं बि अगरि मुआशिरे में ॿाहिरि घर खां कंहिं मसइला थियनि था त उनजो हल इहो न हूंदो आहे त पंहिंजी धीअ खे या पंहिंजी घर जी जेका छोकिरी आहे माई आहे उनखे घर विहारे छॾिजे इहो मसइले जो हल न आहे बल्कि अगरि उहो मर्द पीउ भाउ मुड़ुसु जेको बि घर जो आहे उनजो साथ ॾींदो त उहे बि कामयाबु थींदियूं दुनिया में सो पंहिंजे ॿाहुनि ते एतमाद कयो भरोसो कयो ऐं मां ज़रूरु चाहींदमि हिन महांगाई जे दौर में तव्हांखे कुझु न कुझु करणु खपे घर वेठे पंहिंजी सलाहियतूं बि हिन सां तव्हांजूं पॉलिश थींदियूं रहंदियूं
कुझु न कुझु मदद बि थींदी, भला पैसो कंहिंखे बुरो थो लॻे। ऐं इहो अगरि कंहिंखे जेकॾहिं अलाह कंहिंखे एॾो ॾिनो आहे जो हुनखे इन ॿिनि पैसनि कमाइण जी ज़रूरत न आहे, तॾहिं बि गुरूर करण जी हुन में गुंजाइश कोन्हे, त असांखे त ज़रूरत ई न आहे, असां छो कयूं। ॻाल्हि सिर्फ़ु ज़रूरत जी बि न आहे, ॻाल्हि सलाहियतुनि जी बि आहे। जॾहिं माण्हू पंहिंजे शौक़ सां को कमु कंदो आहे न, ख़ासि करे औरतूं, छोकिरियूं, जेकॾहिं उन्हनि में को शौक़ु आहे, उन्हनि में को टैलेंट आहे, उनखे कमु करणु ॾियो त उहे अञा बहितर जेको आहे पंहिंजो पार्ट प्ले कंदियूं, मुआशरे में पंहिंजो रोल अदा कंदियूं। सो इहे कुझु नंढियूं ॻाल्हियूं हुयूं, इन करे मां तव्हां सां इहे पंहिंजूं गुज़िरियल वक़्तनि जूं तस्वीरूं बि शेयर कयूं, त घर में मां कीअं अरेंज पई कयां, कहिड़े क़िस्म जूं मां शयूं ठाहियां पई, ऐं मुंहिंजियूं शयूं इन लाइ बि सेल थी वेंदियूं जो अहिड़ियूं बाज़ार में न मिलंदियूं आहिनि, ऐं अहिड़ियूं ॿियो कोई बि न ठाहींदो आहे, इन करे मुंहिंजियूं यूनिक शयूं हूंदियूं। पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो त मुंहिंजे फस्ट एग्ज़िबिशन डे ते सफ़ा थोरी सेल थिए, ऐं मां बसि चुप थी वेंदी हुअमि, वेड़े सेड़े कॿट भरे वेड़े रखंदी हुअमि सामान जा, ऐं पोइ ख़बर पवंदी त महीने ॾेढ जे अंदरि हर को पुछा पियो कंदो, काई शइ बची अथव त ॿुधायो, फलाणी शइ अथव, कुझु रहियो आहे तव्हां वटि। मां हुननि खे हिकदमि उहे फ़ोटोस शेयर कंदी हुअमि, उहे मुंहिंजियूं शयूं ईअं 1-2 महीननि में, कॾहिं कॾहिं 4 महीननि में बहरहाल सेल थी वेंदियूं। जे अञा बि बचंदियूं त उहे वरी मां गिफ्ट्स में यूज़ कंदी हुअमि। कोई घर आयो त हुनखे तोहफ़ो ॾिनमि, कंहिंजी सालगिरह आहे, कंहिंजो को मौक़ियो आहे, त इन में मुंहिंजो बजाए मुंहिंजे पैसे वञण जे मुंहिंजियूं शयूं वेंदियूं, ऐं उहे माण्हू हद खां वधीक पसंदि बि कंदा हुआ। सो बसि इहो हिकिड़ो नंढिड़ो जेको हुयो गुज़िरियल वक़्त जी झलक मूं तव्हांखे ॾेखारी पंहिंजी ज़िंदगीअ मां। सो सुभाणे त फ्राइडे आहे, इंशाल्लाह लाइव मुलाक़ात थींदी, ऐं मोस्टली मां जॾहिं खां डिसाइड कयो त फ्राइडे जो व्लॉग न ठाहींदमि, तॾहिं खां कुझु हूंदो बि आहे त मां उहो ठाहींदी न आहियां, पोइ सोचींदी आहियां त न मां उहो सैटरडे ते रिकॉर्ड कंदमि। सो ज़िंदगी रही त इहो सिलसिलो जारी रहंदो। मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारी दुआऊं, खोड़ सारो प्यार, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, सदाईं सलामत हुजो, ऐं इंशाल्लाह सुभाणे वरी गॾु आहियूं लाइव में, असांजे प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह भाई।